बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आहियां प्रोफेसर डॉक्टर हाकिम अली कनासरो। नाज़रीन, 9 ऐं 10 अप्रैल 2022 पाकिस्तान जी तारीख़ जो हिकु ज़बरदस्त चैप्टर आहे। हुन जेका 9-10 जी विच वारी राति आहे, उन जे लाइ कुझु अवां सां ॻाल्हाइणु ॿोलाइणु चाहींदुसि। ऐं उनखां पोइ जेके इवेंट्स थिया आहिनि, हाणे पहिरीं इहा ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान में जेका सियासी सूरतहाल रही, उन सियासी सूरतहाल में PTI जी हुकूमत जे ख़िलाफ़ PDM पंहिंजो जदोजहद जी शुरूआति फेबरवरी जे महीने खां शुरू कई। ऐं उन में बिलाल भुट्टो ज़रदारी साहिबु कराची खां उन लॉन्ग मार्च शुरू कयो। ऐं उनखां अलावा मरियम नवाज़ शरीफ़ उन बि लाहौर खां लॉन्ग मार्च बाद में शुरू कयो। ऐं मौलाना फज़ल रहमान बि जेको आहे उन KPK में लॉन्ग मार्च शुरू कयो टूवर्ड्स इस्लामाबाद। हाणे इहो अञा लॉन्ग मार्च के पंहिंजे डेस्टिनी ते पहुची चुका हुया ऐं के अञा रस्ते में हुया। त इन विच में PDM जेको असल में हिननि जो 11 जमातुनि जो पाण में हिकिड़ो गॾियल इतिहाद आहे, उन इतिहाद जे तरफ़ां इमरान ख़ान जी हुकूमत जेका PTI जी हुकूमत हुई ऐं उनजे इतिहादनि जी हुकूमत हुई, उनजे ख़िलाफ़ तहरीक अदम एतमाद पेश कई वई नेशनल असम्बली में। हाणे उहा नेशनल असम्बली में तहरीक अदम एतमाद जंहिंजो क़ानूनी तौर ते इहो हूंदो आहे नुक़्तो त जॾहिं उहा तहरीक जमा थींदी त उनजे 14 ॾींहंनि जे अंदरि उन ते वोटिंग कराइणु ऐं उन ते डिस्कस करणु शुरू करे ॾियणु लाज़मी आहे। सो बहरहाल PTI जी जेका हुकूमत हुई उहा टाल मटोल खां कमु पियो वरितो। उन्हनि 14 ॾींहंनि में उनखे कोन कयो। बहरहाल उन 14 ॾींहं खां में वरी पोइ जेकी PDM आहे उहा कोर्ट में वई ऐं उन्हनि कोर्ट खे इस्तदा कई त हीअ पंहिंजूं आइनी ज़िमेवारियूं पूरियूं कोन पिया कनि। कोर्ट सुप्रीम कोर्ट जा 5 जज उन्हनि आख़िर में इहो फ़ैसिलो ॾिनो त PDM जी तारीख़ जेका जमा थियल आहे उन ते वोटिंग ज़रूरु कराई वञे। ऐं उन लाइ हुननि हिकिड़ी तारीख़ 29 मार्च जेका असां फिक्स कई। पर 29 मार्च फिक्स थियण खां पोइ उन ते बि वरी बि बहस कोन थियो। उन 29 तारीख़ ते इजलास शुरू करे जेको इजलास हलाईंदड़ स्पीकर हुयो असांजो क़ौमी असम्बली उन वक़्त में असद कैसर साहिबु, उन हिकिड़ी बसि फातह पढ़ी हिकिड़ी गुज़ारियल मेंबर जे सवाब लाइ फातह पढ़ी ऐं असम्बली खे वरी गैर मुयना मुदत ताईं उन खे पोस्टपोन कयो। हाणे इन खां पोइ वरी कोर्ट हुनखे इंस्ट्रक्शन्स ॾिना। कोर्ट में वरी वई PDM, कोर्ट वरी हुनखे इंस्ट्रक्शन ॾिना त इहे कंहिं बि सूरत में 3 तारीख़ ते इजलास रखो। बहरहाल इन विच में कुझु ॿिया इवेंट्स बि अची विया जेकी गवर्नमेंट जा OIC जी मीटिंग जेके जंहिंजे लाइ कोर्ट जी पार्लियामेंट जी बिल्डिंग खे उन में इस्तेमालु करिणो हुयो। सो बहरहाल बहाना अची विया खोड़ टाल मटोल जा ऐं PTI। हाणे ॻाल्हियुनि मां इहो ज़ाहिर थी वियो त PTI कंहिं बि सूरत में इहा तहरीक अदम एतमाद नथी आणणु चाहे। उनजो सबबु इहो हुयो त इन विच में काफ़ी PTI जा मेंबर जेके आहिनि उहे ज़ाहिर थी चुका हुया। सिंध हाउस में इस्लामाबाद में उन्हनि जी जेका आहे प्रेज़ेंस ज़ाहिर थी वई, जंहिं मां ख़बर पइजी वई को 12-13 माण्हू जंहिंमां ख़बर पइजी वई त हीअ माण्हू PTI जे प्लेटफॉर्म मां फ्री विया आहिनि ऐं हीअ हाणे हुकूमत जे ख़िलाफ़ु यानी PTI जी हुकूमत जे ख़िलाफ़ु वोट ॾींदा।
हाणे इहा सूरतहाल इहा हुई। उन खां पोइ कुझु PTI जा जेके इत्यादी हुया, जीअं बलूचिस्तान अवामी पार्टी या MQM या उन खां अलावा सिंध मां कुझु मेंबर पार्लियामेंट जा उन्हनि ऐं ॿिया कुझु जेकी आज़ादु उम्मीदवार शेख रशीद जहिड़ा, शेख रशीद खे उन में उनजो हिसो रहियो आहे पंहिंजो PTI जी गवर्नमेंट जो। हालांकि शेख रशीद PTI जी टिकट त कोन खटिया हुआ, हुनजी पंहिंजी पार्टी आहे, वन मैन पार्टी पाकिस्तान अवामी तारीख़। सो बहरहाल नाज़रीन, हाणे ॻाल्हियुनि खे थोरो अॻिते वधायूं पिया त थियो ईअं त आख़िरकार कोर्ट तमामु वॾे पैमाने ते इंटरवेंशन कई, छो त 3 तारीख़ ते जेको इजलास थियो उन इजलास में कासिम सूरी जेको डिप्टी स्पीकर आहे उन इहो चई इजलास खे ख़तमु करे छॾियो, इहा रूलिंग ॾेई, यानी गैर क़ानूनी गैर आइनी रूलिंग ॾेई त हिन, छो त इहो इन विच में अव्हांखे इहा बि ॿुधाईंदो हलां त हिकिड़ो ख़त जो ड्रामो शुरू थियो। 27 मार्च खां वठी उहो ख़त जो ड्रामो शुरू थियो ऐं ख़त अमेरिकन पहिरियों चयो वियो त हिकिड़ो गैर मुल्की पंहिंजो ख़त लिखियो वियो आहे जंहिंमें धमकी ॾिनियूं वयूं आहिनि, जंहिंजो ज़िक्र संसदो ख़त जो ज़िक्र PTI जी हुकूमत जे ख़िलाफ़ अदम एतमाद तरीक़े सां वास्तो आहे जो। सो इमरान ख़ान उन ख़त खे तमामु वॾे पैमाने ते वॾी लेवल ते आंदो ऐं हर टेलीविज़न शो में हर एंकर वटि उन जी ज़बान ते उन ख़त जो ज़िक्र रहियो ऐं उन खां पोइ उन ख़त खे ई बुनियादु बणाए कासिम सूरीअ इहो चई 5 मिंटनि में ई इताद जेको इजलास जेको आहे 3 तारीख़ में वारे इजलास खे उन डिज़ोल्व कयो ऐं ख़तमु कयो ऐं इहो चयो त छो त इहो बदनीयती ते ॿधल ऐं मुल्क जे ख़िलाफ़ गद्दारी आहे, इन करे इहे जेके ही अदम एतमाद जी तहरीक जेके जिनांदिया उहे मुल्क जा गद्दार आहिनि, इन करे गद्दारनि जी जेका आहे सा तहरीक खे डिसमिस थो कजे ऐं डिज़ोल्व थो कजे, पंहिंजो असेंबली खे गैर मुनज़्ज़म मुद्दत ताईं इजलास ख़तमु थो कजे। हुनजो अञा इहो लफ़्ज़ु आख़िरी लफ़्ज़ु हुन चई बसि कयो त अञा हैरानगी में वेठा मेंबर ॾिसनि पिया, PDM जा मेंबर ॿिया त हीउ छा पियो थो थिए ऐं छा पियो करे, त इमरान ख़ान जी वीडियो प्री रिकॉर्डेड वीडियो जेका आहे उहा ज़ाहिर थी, जंहिंमें इमरान ख़ान एडवाइस कयो सदर अलवी खे त हू असेंबली खे डिज़ोल्व करे। नाज़रीन, इहा सॼी डेवलपमेंट जेका आहे सा 3 मार्च ते पई थी। हाणे 3 मार्च ते जेका इहा डेवलपमेंट थी, असेंबली डिज़ोल्व करण जी जेका ॻाल्हि थी, इमरान ख़ान असेंबली डिज़ोल्व कई, उन सां गॾु हुनजी सदस्य जी गवर्नमेंट जी डिज़ोल्व थी वई। सभु कुझु प्री रिकॉर्डेड हुयो, प्री प्रिपेयर्ड हुयो, छो त इहा उन इमरान ख़ान जी तक़रीर खां पोइ 5 मिंटनि में वरी सदर मोहतरम जो जेको आहे उहो नोटिफिकेशन बि अची वियो असेंबली खे डिज़ोल्व करण जो ऐं उन खां अलावा इमरान ख़ान खे साॻी पोज़ीशन ते कमु करण जो जेको आहे त भई कमु कंदो रहे ऐं नई इलेक्शन में वञण जो जी ॻाल्हि कई वई। त हाणे इहे सभु शयूं, इहे ॻाल्हियूं 3 अप्रैल ते ऐं 4 अप्रैल वारी जेका सम्झो त राति आहे, ॾींहुं राति आहे, उन में इहो सभु कुझु थियो। सो 3 अप्रैल ऐं 4 अप्रैल वारी राति आहे, इहो सभु कुझु उन राति पेट में थियो। सो हाणे सुबुह जो वरी PDM जेका आहे उहा उन्हनि कॉन्टेक्ट कयो सुप्रीम कोर्ट सां ऐं सुप्रीम कोर्ट वरी उन कासिम सूरी जे ॾिनल जेको रूलिंग हुई उन रूलिंग खे मुअतल करे ऐं गवर्नमेंट असेंबली खे बहाल करे ऐं इहो बाउंड कयो त इहो हुकुम ॾिनो, जारी कयो हुकुम त इहो असेंबली जो इजलास थींदो ऐं इहा जेका कार्रवाई रहिजी वई आहे इहा कार्रवाई पूरी थींदी। आइनी जेको कमु आहे, आइन जे हवाले सां जेको आइन में दर्ज आहे
उहो पूरो थींदो। नाज़रीन, खे ॿुधाईंदो हलां त इन विच में कंहिं आइनी कमु कयो, कंहिं गैर आइनी कमु कयो, छो त असां ॾिसूं था त इन विच में इहो आइनी बुरान हुयो, जंहिंमें जेके PTI जा जेके दरबारा जेके आइनी माहिर आहिनि उहे चवनि पिया त असां सभु कुझु आइनी था कयूं, आइन जे आर्टिकल मुताबिक़ कयूं था, आर्टिकल 65 या आर्टिकल 95 जे मुताबिक़ कयूं था, ऐं इहो गद्दारनि जी का बि न हूंदी आहे। बहरहाल आइन में अहिड़े क़िस्म जी का शइ दर्ज कान्हे। आइन में इहो त आहे त असेंबली जो जेको स्पीकर आहे उन जी जेका रूलिंग आहे उहा फाइनल आहे, उहा कंहिं अदालत में चैलेंज कोन थी करे सघिजे। पर जेकॾहिं उहा आइन जे बुनियादी जेको ढांचो आहे उन सां टकराव में नथी अचे त हाणे इहा जेका सूरतहाल आहे जेका हिननि पैदा कई आहे त आइन जे जेको बुनियादी ढांचो आहे उनखे ख़तमु यानी हेॾी वॾी अपोज़िशन आहे उहा सॼी गद्दार थी वई ऐं उहा ख़त जे जेको ड्रामा आहे उन ड्रामे जी नज़र थी वई ऐं हाणे उन जो को बि हुकूक न रहियो ऐं उन्हनि जा मेंबरशिप मुअतल करे घर मोकिले उन्हनि खे हाणे इहो सम्झो वियो त हर शइ हिननि जे फेवर में अची वई। छो त इमरान ख़ान ऐं उनजी कंपनी या उनजे माण्हुनि खे इहो 102% उन्हनि खे इहो पक थी चुकी हुई त हू कंहिं बि अददी तौर ते हू कोन था खटे सघनि। हीअ जंग जेका आहे पार्लियामेंट जी जेका आहे इहा अददी तौर ते हू कोन था खटे सघनि, इन करे हुननि इहो रस्तो अख़्तियार कयो। ऐं हाणे वरी जॾहिं इंटरवीन कयो कोर्ट सगोरीअ ऐं कोर्ट सगोरी चयो त बाबा जेको प्रोसेस आहे उहो पूरो कयो, आइनी ज़िम्मेवारी पूरी कयो ऐं मोह ॾियो। सो कोर्ट वरी हिनखे असेंबली खे बहाल कयो ऐं हुकुम कयो कोर्ट त 9 तारीख़ ते असेंबली खे सॾाए ऐं इहो मामिलो तइ कयो वञे। उन खां पोइ असां ॾिठोसीं त वरी स्पीकर जेको आहे सो 9 तारीख़ ते असेंबली जो इजलास सॾायो ऐं पोइ नाज़रीन अवां ॾिठो त 9 तारीख़ वारो ड्रामो ॿियनि सभिनी पुराणनि ड्रामनि खां वधीक ज़बरदस्त ड्रामो साबित थियो। छो त अॻियनि जेके बि उन एपिसोड हुया उन में एतिरी टेलीविज़न जे अॻियां पाकिस्तान जो अवाम एतिरो न वेठो हूंदो जेतिरो टेलीविज़न जे अॻियां ऐं पंहिंजे मोबाइल्स जे स्क्रीन ते लाइव ॾिसण लाइ पाकिस्तान जो सॼो अवाम जेको आहे उहो उनखे वॉच करणु लॻो त हीउ हाणे इहो छा पियो थिए। बहरहाल हीउ तमामु वॾो ज़बरदस्त 9 तारीख़ जो जेको ड्रामो आहे उन में वरी साॻी शइ रिपीट थी ऐं सुबुह खां जेको आहे जीअं ई इजलास शुरू थियो 11 वॻे खां इजलास शुरू थियो त उहो इजलास जेको आहे सो लंबियूं वॾियूं तक़रीरूं शाह मोहम्मद कुरैशी जेको उन वक़्त में PTI जो फॉरेन मिनिस्टर हो उन पंहिंजी स्टाइल में ज़बरदस्त पे तक़रीर कई ऐं ज़बरदस्त क़िस्म जे जेके से फ़क़रा पे ते छिकिया अपोज़िशन ते। ऐं नाज़रीन अव्हांखे ॿुधायूं त उन ॾींहुं जेका अपोज़िशन हुई यानी कि पीपुल्स पार्टी ऐं नवाज़ शरीफ़ जी पार्टी जा माण्हू ऐं ॿिया जेके उन सां शामिलु थिया वरी इत्तेहादी जेके हुतां हुननि मां टुटी हिननि सां शामिलु थिया उन्हनि जे असाबनि जी हिकिड़ो इम्तिहान हो त हू पंहिंजी यानी असाबनि ते हुननि जो एॾो कंट्रोल रखियो हुननि जो हुननि नज़र पे आयो सिधो त हुकूमत जा उन वक़्तु हुकूमत जा PTI जा जेके बि तक़रीरबाज़ आया जिन बि तक़रीरूं कयूं उन्हनि सिर्फ़ु इहा कोशिशि पे कई त हिननि खे इश्तिआल ॼाराइजे, हिननि खे अहिड़े मामले में आणिजे त जीअं हीअ उथनि ऐं गालम गलोच थिए या वेड़ थिए या झगड़ो थिए ऐं मारकुटाई थिए ऐं असेंबली जो तक़दुस जेको आहे सो उहो पामाल थी वञे ऐं इहो जवाबु मिली वञे त हीअ असेंबली ऐं हिन में वेठल माण्हू जेके आहिनि उहे कंहिं बि कम जा कोन्हनि ऐं असेंबली खे डिज़ॉल्व थियणु खपे। छो त हाणे इमरान ख़ान इहो डिसाइड करे चुको हो त न पाण खेॾिबो न कंहिंखे खेॾणु ॾिबो। सो इन करे हू हाणे सॼो मैदानी ड्राइण बि चाहियो, उन पिच खे उखड़ण बि चाहियो। तो बहरहाल उन इहा कोशिशि आख़िरी लम्हे ताईं आख़िरी मिंट ताईं हाणे कोर्ट जा सवा सदा ऑर्डर्स हुया त कंहिं बि सूरत में 9 तारीख़ ते इहो
इहो फ़ैसिलो यानी इहो जेका वोटिंग थियणु खपे। नाज़रीन, तक़रीबन 11:15 थिया हुया एसी ताईं इहो कॾहिं असद कैसर जेको आहे सो कॾहिं चेयर ते वेठो पिए, कॾहिं हुन पंहिंजी जाइ ते वरी ॿिए डिप्टी स्पीकर खे विहारियो पिए। बहरहाल हुतां असेंबली मां को बि मेंबर जेको आहे, ख़ासि तौर ते अपोज़िशन जो मेंबर, को बि जुड़ियो पियो कोन पिए पंहिंजी चेयर तां कुर्सी तां। बीमार हुया त बि दवाऊं उते पिए खाधऊं ऐं वॉशरूम में वञण महिल बि बसि एतिरो पिए ख़्यालु कयूं त पुठियां सॾु न थिए ऐं वोटिंग न थिए। छो त नाज़रीन, हीउ उन वक़्त में सिर्फ़ु 2 वोटनि जो मसइलो हो। यानी अददी तौर ते जेको ॾिठो वियो पिए त PTI वटि 168 माण्हुनि जी हुई, हूअं 172 ते हुनखे हुकूमत हुई ऐं हाणे हुन मां कुझु मेंबर हुननि जा निकिरी चुका हुया, जीअं MQM निकिरी चुकी हुई ऐं जीअं बलूचिस्तान आवाम पार्टी बाप उहा निकिरी चुकी हुई। तंहिंजे करे हुन इत्तेहादी त हुन निकिरी चुका, हाणे हुनजी जेका स्ट्रेंथ हुई उहा ख़तमु थी चुकी हुई। पर तंहिं हूंदे बि हुननि खे इहो त हाणे जेकॾहिं छो त अददी तौर ते नंबर पूरो करणु हाणे वरी अपोज़िशन जो ही कमु हुयो त केतिरा मेंबर हुननि जा जेका 172 मेंबर जेकॾहिं अपोज़िशन जा थियनि था त हीअ हुननि जी तहरीक कामयाबु पई थी वञे, यानी अदम एतमाद बहाल थी पियो वञे इमरान ख़ान जे मथां। हाणे इहे सभु आइनी ॻाल्हियूं आहिनि। आइनी हीअ हिकिड़े क़िस्म जो ज़बरदस्त पाकिस्तान में पहिरियों दफ़ो हिकिड़ो आइनी बुरहान हुयो, जंहिं आइनी बुरहान खे असां लाइव ॾिठोसीं पिए ऐं माण्हू जेके पाकिस्तान जेके पॉलिटिशियंस आहिनि उहे कीअं था असेंबली में अंदरि बिहेव कनि, कीअं था ॻाल्हाइनि, कीअं था हिक ॿिए खे या कीअं स्ट्रेटजिस ठहनि थियूं, कीअं मौक़ा परस्ती थिए थी, इहो सॼो जेको आहे असीं लाइव ॾिठोसीं ऐं सॼी दुनिया लाइव पिए ॾिठो इन शयुनि खे। सो बहरहाल जॾहिं वञी इन विच में असद कैसर पियो वियो बनी वज़ीर आज़म हाउस ऐं वज़ीर आज़म हाउस मां माण्हू आया पिए विया पिए ऐं साफ़ हिनखे बि सॾायो, इमरान ख़ान सॾायो पिए। बहरहाल महसूसु थियो पिए त तमामु वॾी रांदि आहे, वॾी गेम आहे। ऐं इन विच में असीं ॾिठोसीं त जॾहिं 5 मिंट रहिया वञी, यानी उन ॾींहुं 9 तारीख़ में बाक़ी वञी 5 मिंट रहिया त इहे बि ख़बरूं अचणु शुरू थियूं त सुप्रीम कोर्ट जा दरवाज़ा खुली चुका आहिनि, इस्लामाबाद हाई कोर्ट जा दरवाज़ा खुली चुका आहिनि ऐं एम्बुलेंसियूं ॾेखारी वियूं ॿाहिरि, एम्बुलेंस ऐं प्रिज़नर्स जी गाॾी जेका आहे उहा ॾेखारी वई। इहे सभु जॾहिं ख़बरूं पियूं त उन खां बाद में जॾहिं 5 मिंट वञी रहिया ॿारनि में, उन वक़्तु असद कैसर आयो असेंबली में ऐं हू तमामु वॾी तेज़ी सां आयो ऐं हुन सां माण्हू हुया। ऐं नाज़रीन सां ॾिठोसीं त हुते रस्ते में ईंदे जॾहिं साफ़ हिन हुन खां सुवाल पिया कया त उन्हनि खे झिड़कूं ॾिनई, उन्हनि खे गारियूं ॾिनई, गारगंद कयईं ऐं इहो बि असां ॾिठोसीं। ऐं उन खां पोइ जॾहिं वियो असेंबली में त असेंबली में हुन पंहिंजी इस्तीफ़ा ॾेई ऐं इहो चई त मां हीअ नथो हलाए सघां ऐं इन करे मां इस्तीफ़ा ॾियां थो ऐं इस्तीफ़ा ॾेई उन वक़्तु ई अयाज़ सादिक खे चेयर जी जेका हुई सा उनजे हवाले कई। त नाज़रीन, इन वक़्तु ई असां सभु सम्झी वियासीं, उहे माण्हू जेके सम्झी वियासीं त हीअ हिते हाणे इमरान ख़ान जेको हिन वक़्तु ताईं सुबुह खां वठी जेको हीअ सुबुह न हो, बहरहाल हिकिड़ी सीरीज़ हुई जेका सम्झो त फरवरी जे महीने स्टार्ट थियण सां ई हिकिड़ी शइ शुरू थी हुई, उनजो हाणे इहो अंत हो, एंड हुई त हाणे हू हथियार फिटी करे चुको आहे। ऐं पोइ असां ॾिठोसीं त पासो जेको आहे सो पलटिजी वियो ऐं अयाज़ सादिक अची उन वक़्तु अची वोटिंग कराई ऐं वोटिंग करण खां पोइ इहो साबित थियो त इमरान ख़ान हाणे अक्सरियत में न रहियो आहे, हुनजी पार्टी अक्सरियत में कोन्हे। हिन विच में इहो थियो त इमरान ख़ान जी पार्टी हुन जीअं ई हू असद कैसर वियो त उन खां पोइ हू सभु जेके बि मेंबर हुया PTI जा, उहे कुरैशी साहब जे अॻुवाणी में कुरैशी साहब इहो चई सभिनी खे चयो त हलो हाणे ऐं असां हिन जो हिसो बणजंदासीं, अहिड़ी पार्लियामेंट में असीं कोन वेंदासीं, सभु इस्तीफ़ा था ॾियूं, इहो चई निकिरी विया, बैकआउट करे विया। उन खां पोइ अयाज़ सादिक आयो, अयाज़ सादिक अची ऐं वोटिंग कराई, जंहिंमें 172 खां वधीक 176 जेके आहिनि से वोट पिया।
इमरान खान जे ख़िलाफ़ु ऐं पोइ असीं ॾिठोसीं त इमरान खान जी हुकूमत जो ख़ात्मो थियो। नाज़रीन, ही हिकिड़ो तमामु वॾो आइनी बहरान ऐं आइन जे तशरीह करण में असीं ॾिठोसीं त मुख़्तलिफ़ ज़रियूं मुख़्तलिफ़ तरीक़ा पिया इस्तेमालु कनि ऐं हाणे हीउ हिकिड़ो चैप्टर पूरो थियो। उन खां पोइ असीं ॾिठोसीं त इमरान खान मुसलसल जेका गवर्नमेंट ठही, हाणे उन खां पोइ फौरन ॿिए ॾींहं ते गवर्नमेंट जो ऐलान थी वियो ऐं वोटिंग थी। उन वोटिंग में बसि हिकिड़ो ई उमेदवार हो जंहिंखे अनपोस खटियो उहो शहबाज शरीफ़ साहब, जेको ऐवान जो सरबराह थियो, यानी वज़ीर आज़म जी कुर्सी लाइ। ऐं उन खां पोइ असीं ॾिठोसीं त वरी सदर मोहतरम वरी आइनी बहरान पैदा करणु शुरू कयो। यानी हुजण ई खपंदो आहे त हिकिड़ी गुड गेस्टर्स में ऐं हुकूमती मामला आहिनि ऐं रियासती मामला आहिनि, रियासती मामलनि खे सिधे नमूने सां आइनी तरीक़े सां हलाइण ई ज़रूरी आहे। पर असां ॾिठोसीं सदर वाक़ई हिकिड़ो जियालो आहे ऐं उहो हिकिड़ो बाक़ाइदगी सां PTI जो ज़बरदस्त क़िस्म जो जियालो आहे, छो त हुन मुख़्तलिफ़ बहाना कया। हुन न वठणु हुनजो हल्फ़ न वठणु, हल्फ़बरदारी जी जेका तकलीफ़ थियणी थींदी आहे, जेका आइन जो हिसो आहे, उहो हुन आइनी ज़िमेवारी पूरी करणी हुई पर कोन कई। ऐं पोइ असीं ॾिठोसीं त हुनखे मुख़्तलिफ़ क़िस्म जे बहाननि में कॾहिं ॾंद में सूरु, कॾहिं मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा बहाना पे हुन कया। बहरहाल पोइ सेनेट जो चेयरमैन इहो बि फ़ैसिलो वरी कोर्ट खे ई करिणो पियो ऐं सेनेट जे चेयरमैन खां हल्फ़ वठण जो, ऐं बाद में सेनेट जे चेयरमैन वज़ीर आज़म खां हल्फ़ वरितो शहबाज शरीफ़ खां। ऐं शहबाज शरीफ़ त नाज़रीन उन खां पोइ वरी तक़रीबन उनखे 1.5 हफ़्ते ताईं शहबाज शरीफ़ पंहिंजी काबीना जो जेको आहे सो कंप्लीशन न करे सघियो। ऐं काबीना जॾहिं कंप्लीट थी त उन खां पोइ वरी सदर जेको आहे सो टाल मटोल खां कमु वरितो। उन्हनि खां जेके मेंबर आया काबीना जा वज़ीर, उन्हनि खां वरी हुन न पे वरितो, कसम जेको खणाइबो आहे हल्फ़ बरदारी, उहा न पे कई। हाणे इहो सभु कुझु अञा ताईं ॾिसण में अचे थो। उन खां पोइ जेको इवेंट थियो, जेको वॾो इवेंट वरी हिन खां पोइ थियो, उहो पंजाब असेंबली जो। पंजाब असेंबली में बि ज़बरदस्त क़िस्म जी ड्रामाबाज़ी थी। उते भंज ड्रा बि थी, उते हाथापाई बि थी, उते अंदरि पुलिस बि आई। ऐं असीं ॾिठोसीं त माण्हुनि जेको आहे उहो पंहिंजूं टंगूं ॿाहूं जेके आहिनि से पटियुनि में विझी ॿधी ऐं इहो ड्रामो करण जी कोशिशि कई। ख़ासि तौर ते परवेज़ इलाही साहब त हुन सां हुनजा मुख़ालिफ़ विड़िया आहिनि ऐं हुनखे ज़दोकोफ़ कयो अथऊं, मारियो अथऊं, कुटियो अथऊं। पर जेको सच आहे नाज़रीन, उहो सच थींदो, जेको कूड़ आहे उहो कूड़ ई थींदो। ऐं असां ॾिठोसीं त घणी टाल मटोल खां पोइ नेठि उहो कमु बि थी वियो ऐं शहबाज शरीफ़ जो पुटु उते लाहौर में यानी कि पंजाब में वज़ीर आला थी वियो। बहरहाल उहो बि हिकिड़ो तमामु वॾो ड्रामा आहे। उन ड्रामा खे आउं हिते कोन थो पियो पेश कयां। पर अॼु जेको मुंहिंजो जेको बुनियादी तौर ते मौज़ू आहे उहो इहो आहे त PTI वारनि जेको हाणे गंदगी जी शुरूआत वरी कई आहे, उहो गैरानी कमु कयूं, ठीकु आहे, क़ौम बि टॉलरेट करे वई, हिननि खे ऐं अपोज़िशन बि टॉलरेट करे वई, छो त हुननि जो हाणे इहो प्लान आहे त कंहिं बि तरह सां जेके बयान आहिनि फवाद चौधरी जा या जेके बयान आहिनि शेख रशीद साहब जा, तिन मां त इहो थो ज़ाहिर थिए ॼण त घर घर में लड़ाई आहे, घरू वेड़ आहे पाकिस्तान में, ऐं पाकिस्तान त वर्ज ऑफ कोलेप्स अची पहुतो आहे। ऐं हिननि इहो पे वरी हाणे मुक़्तदर जेके इहो प्रेशर रखणु पिया चाहियूं त असांखे आणियो, न त पोइ मुल्क में असीं वॾो भूचाल ऐं वॾो बवाल आणे छॾींदासीं।
हाणे नाज़रीन इहो सभु कुझु थियण जे बावजूदि हाणे असीं ॾिसूं था त आख़िर में जेको हाणे ताज़ो जेको थियो आहे उहो आहे हिननि जो मज़हबी कार्ड, पर उहो बि नेगेटिव तरीक़े सां खेॾण वारो कार्ड। यानी के चवंदा आहिनि त ख़ुदा जॾहिं कंहिंजी कंहिंखां इज़त कंहिंजी जेकॾहिं वापसि वठंदो आहे त उनजी मत खसी छॾींदो आहे। सो मत खसिजी वई हिननि खां। ऐं असीं ॾिठोसीं त हिकु ॾींहुं अॻु में हिननि जूं वीडियो ज़ाहिर थियूं जंहिंमें जेका उमिरि ते विया पिए काबीना जा मेंबर शहबाज़ शरीफ़ जे वज़ीर आज़म थियण खां पोइ जेको पहिरियों दौरो हुन कयो सो सऊदी अरेबिया जो पंहिंजे वज़ीर सां गॾिजी हिकिड़ो ॾींहुं अॻु में वीडियोस आयूं जंहिंमें हिननि इहो बि ॿुधायो, शेख रशीद इहो बि ॿुधायो त हीअ विया आहिनि हेॾे मके मदीने, पर हाणे हिन सां जेका उते थींदी सो दुनिया ॾिसंदी। ऐं पोइ असीं ॾिठोसीं नाज़रीन त इंतिहाई दुनिया जेकॾहिं असीं कलमो भरियो आहे, असीं मुस्लमान आहियूं, असांजो ईमान आहे, त पोइ जेके बि माण्हू ईमान वारा आहिनि उन सभिनी खे हिन ॻाल्हि जो इंतिहाई वॾो गहरो सदमो पहुतो ऐं ॾुख थियो त हिननि मज़हब खे हिते त इस्तेमालु कंदा पिया रहिया, पर जहिड़े नमूने सां हुननि हुते इस्तेमालु कयो जेका पाक सरज़मीन आहे, जंहिंजे लाइ हितां जो जेको मुस्लमान आहे उतां जे चवनि था त भई हुते त कंहिंखे ॾाढियां ॻाल्हाइण जी बि इजाज़त न आहे। ऐं अहिड़ियूं खोड़ हदीसूं पियूं आहिनि, भरियूं पियूं आहिनि हज़रत उमर जे हवाले सां त हुन कंहिं माण्हू ॾाढियां पिया ॻाल्हायो त हुन खां पुछे तूं किथां जो आहीं, त हुन जॾहिं चयो त मां ताइफ़ जो आहियां, त हुन चई ख़ुदा जो कसम जेकॾहिं तूं ताइफ़ जो न हुजी हा ऐं हितां जो हुजी हा को मके जो या मदीने जो त आउं तोखे हिन वक़्तु ई सबक़ु सेखारिया हा। सो बहरहाल अहिड़ियूं खोड़ स्टोरियूं आहिनि जेके नबी जे शान में सिर्फ़ु मस्जिद नबी में जेकॾहिं उनजी का वॾी का गुस्ताखी थी आहे त वेझराई में हाणे जेका वॾी गुस्ताखी नज़र अचे थी उहा हीअ नज़र अचे पई त असांजे हितां जे लीडरनि पंहिंजनि शार्तनि खे तयारु करे ऐं उन पाक सरज़मीन जी जॻह ते पाकिस्तान जो वफ़द जेको हुते वियल आहे उनजे ख़िलाफ़ु हुननि नारा हणाया। भले उहो हिननि जेको कुझु चयो पियो उहो सभु कुझु सियासी आहे या न आहे, हुननि खे चोर पियो कोठियूं ऐं सो मस्जिद नबी जे अंदरि ऐं वॾो गोड़ कयूं, आज़ादियूं कयायूं ऐं हिननि गोड़ पियो कयो हिननि जी धुरनि ऐं हिननि जे माण्हुनि। ऐं ज़ाहिर आहे इहा शइ इनटॉलरेबल आहे ऐं इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उहे ई करे सघनि था जिनजे दिलनि ते मोहर लॻल आहे, पथर दिलियूं आहिनि, जिन जो इस्लाम सां परे जो बि को वास्तो न आहे। ही इंस्टॉल्ड आहिनि माण्हू, हिननि माण्हुनि जो ईमान छा आहे इहो त हिननि जे किरदार मां ई ख़बर पइजी वई त हिन जो ईमान छा आहे। हीअ मुस्लमान बराए नाम आहिनि ऐं इस्लाम जो हिननि चोगो पातो आहे, अदरवाइज़ हीअ के ॿिया आहिनि। ऐं इहो सभु कुझु लिखत में बि, किताबनि जी सूरत में बि ऐं कालमनि जी सूरत में बि ऐं डिस्कशन जी सूरत में बि ईंदो रहियो आहे त हिननि जो ईमान। पर असीं हिन ॻाल्हि ते अञा कोन पिए सम्झोसीं, पर हाणे जेको कुझु ॾिठोसीं अखियुनि सां त इन खां पोइ असांखे इहो पक थी वई आहे त हीअ वाक़ई उन्हनि धुरियुनि जे तरफ़ां आहिनि। हाणे दुनिया में ॿ ई वॾियूं धुरियूं आहिनि जेके मुस्लमाननि जूं अज़ली दुश्मन आहिनि, उहो यहूदी ऐं ॿिया हिते जेके आहिनि इंडो पाक जे हिसाब सां हिंदू। त हाणे इहो इन ॻाल्हि जो इम्कान आहे वॾो त हीअ जेको कुझु आहे उनजे पुठियां आलमी साज़िश आहे ऐं मुस्लमाननि जे जेको आहे क़िबलो आहे, काबो आहे या जेको मदीनो आहे, जेको कंसंट्रेशन जेका मुस्लमाननि जो मर्कज़ आहे, कॾहिं मर्कज़ खे जेको रूहानी मर्कज़ आहे उनखे जेकॾहिं उनजी तक़दुस खे पायमाल कबो त मुस्लमाननि वटि बाक़ी का शइ कोन रहंदी, कुझु कोन रहंदो ऐं हू हिक ॿिए खे पोइ उनखां बाद में जेको थींदो उहो दुनिया ॾिसंदी त उहो हिक ॿिए सां छा था कनि। सो नाज़रीन, अॼु जे जेको हिकिड़ी सीरीज़ पे ठाही हलाई पे ऐं उन ते मूं वीडियोस ठाहियां पियो, पर उनखां अलावा हटी करे वरी करंट सिनेरियो ते जेका मूं वरी ठाही आहे हेतिरनि ॾींहंनि खां पोइ
वीडियो सा अवां सां सिर्फ़ु ॻाल्हि ॿोल इन ॻाल्हि ते करण लाइ ॻाल्हि ॿोल करण लाइ मूं हीअ वीडियो ठाही। सो उमेदु आहे अव्हांखे पसंदि ईंदी ऐं अवां हिनखे शेयर कंदा, लाइक कंदा ऐं सब्सक्राइब कंदा। महिरबानी।